अस्सलाम वालेकुम। हक मौजूद मां अमल ख़ादिम इमरान सर की कल एक वॾो सान्यो पेश आयो। सिंध जे मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल जो मामिलो आहे। जॾहिं त उनखे इल्मु ॾींदड़ उस्ताद अल्लाह रखियो निंदवाणी खे स्कूल खां वापसी ते गोलियुनि जो काज बणायो वियो। इंतिहाई अफ़सोस हिकु उस्ताद जेको असांजे मासूम गुलनि जहिड़े ॿारनि खे इल्म जी रोशनी सां सिंगारींदो आहे ऐं उहा रोशनी ऐं असांजा ॿार पंहिंजो मंज़िलूं माणींदा आहिनि, चाहे उहो सियासतदान हुजे, चाहे बाला ऑफिसर हुजे, चाहे सहाफ़ी हुजे, चाहे सोशल वर्कर हुजे। उहो इल्मु उतां ई सिखंदो आहे ऐं उस्ताद खां ई सिखंदो आहे। क़ाबिल उस्ताद हुजे त उहो मंज़िल माणींदो आहे। उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी बि उन्हनि मां हिकु क़ाबिल ऐं मोतबर उस्ताद हुयो जंहिं सिंध जे मासूम ॿारनि जी ज़िंदगी सां खेॾण बजाए पंहिंजी ज़िंदगी तिरीअ ते रखी हथियार खणी करे स्कूल वेंदो हुयो। ऐं उन खां कुझु सहाफ़ी दोस्तनि सुवाल कयो, साईं तव्हां आहियो बि रेगुलर ऐं बंदूक खणी जेको आहे तव्हां इल्मु ॾियण त साईं अल्लाह रखियो नंदवाणी ॿुधायो त असांजे इलाइक़े में एतिरी त बदअमनी आहे जो पुलिस या इलाइक़ाई भोतार उन्हनि खे लॻाम कोन पिया ॾियनि ऐं आउं ड्यूटी नथो छॾे सघां। उन जी वजह इहा आहे त ही इल्म जो मामिलो आहे, क़ौम जो मामिलो आहे, क़ौम जे बचनि जो मामिलो आहे। उहो उस्ताद इल्म जी रोशनी ॾींदे ॾींदे अॼु बगड़नि ऐं सूअरनि जे वर चढ़ी वियो ऐं गोलियुनि जो काज पढ़िजी वियो। सुभाणे ईअं न थिए त पंहिंजी सिंधी क़ौम जा बच्चा हिकु जहालत ऐं ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थिए। सुभाणे ईअं न थिए त असांजे मासूम ॿारनि खे इल्मु ॾियण लाइ कोई तयार ई न हुजे। असां उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जे लाइ आवाज़ु बुलंद न कंदासूं या उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जहिड़नि उस्तादनि जे तहफ़ुज़ जी असां घुर न कंदासीं त असांजे बचनि खे इल्मु ॾियणु कोई बि न ईंदो ऐं असांजा बच्चा जहालत जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थींदा ऐं उहे क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि। इल्मु खसियो वञे ऐं उन क़ौम जे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻायो वञे ऐं उन क़ौम जे माण्हुनि खे जहालत जी ज़िंदगी में धकेलियो वञे ऐं उन मुआशिरे जे उस्ताद खे क़त्लेआम ऐं मारियो वञे त उहे क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि। इल्म जा दरवाज़ा जॾहिं बंदि थींदा आहिनि त उहे क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि ऐं उहे क़ौमूं कॾहिं बि अॻियां कोन अची सघंदियूं आहिनि। असां सिंधी क़ौम अॻु तबाह थियल आहियूं। असांजा हक़नि ते वसाइलनि ते धाड़ा लॻल आहिनि, असांजी नौकरियुनि ते धाड़ा लॻल आहिनि। हमेशह पंजाबी इहो ई रीज़न ॼाणाईंदो त सिंधी क़ौम वटि इल्मु ई कोन्हे। इल्मु ॾियण वारनि खे हिते क़तलु कयो थो वञे त इन जो ज़िमेवार केरु आहे ऐं उनखे तहफ़ुज़ ॾियण जी ज़िमेवारी कंहिंजी आहे? असांखे ग़ुलाम बणायो वञे थो। ख़ुदा पंहिंजे हक़नि ख़ातिर, पंहिंजे मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल ख़ातिर आवाज़ु उथारियो। उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जे क़ातिलनि जी घुर कयो। उन खां अलावा जेके उस्ताद इल्मु ॾींदड़ आहिनि उन्हनि जो वधि में वधि तहफ़ुज़ लाइ घुर कयो। ईअं न थिए अॼु उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी अजमल सावंत जहिड़ा वरी सुभाणे को अहिड़ो ॿियो मोतबर ऐं मौज़ूद उस्ताद क़तलु कयो वञे जेको सिंधी क़ौम जे मासूम बचनि जे इल्म जा दरवाज़ा बंदि कया वञनि पिया। जापान में कुझु साल अॻु अमेरिका एटम बम सां हमिलो कयो जंहिंमें मुकमल तौर ते जापान तबाह थी वियो। पोइ जापान हुकूमत जॾहिं वेही करे पंहिंजे सॼी काबीना खे घुराए करे पुछा कयो त छा बचो छा वियो, पोइ उन्हनि ॿुधायो त सवाइ एजुकेशन जे असां वटि का बि शइ महफ़ूज़ न रही आहे। त उन चयो पोइ बि असां अॻियां आहियूं ऐं जापान उन बम हमले खां पोइ तव्हां ॾिसो त असां खां केॾो अॻियां आहे। छा वजह खां? उहो उस्तादनि उन्हनि जा उस्ताद महफ़ूज़ आहे, उन्हनि जो इल्मु महफ़ूज़ हो, उन्हनि पंहिंजे बच्चनि खे इल्मु सां नवाज़ियो ऐं उहे टेक्नोलॉजी में तमामु सभु आगे निकिरी आहे। अफ़सोस सिंधी क़ौम खां उस्ताद अजमल सावंत जहिड़ा उस्ताद खसिया विया। अॼु उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी खे खसियो वियो। क़ौम अञा बि ख़ामोश आहे।
रोडनि ते न पई अचे, इंतिहाई अफ़सोस थिए पियो। तव्हांखे कम से कम पंहिंजे लाइ पंहिंजी ज़िंदगी त गुज़ारे विया, पंहिंजे मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल जो सोचो। इल्मु असांजो हक़ु आहे, इल्मु ॾींदड़नि जी हिफ़ाज़त करण बि असांजो ई हक़ु आहे। असां सभु गॾिजी करे, सिंधी क़ौम गॾिजी करे, हिकु आवाज़ थी करे उस्ताद अला रखियो नंदवाणी जे क़ातिलनि जी घुर कयूं। ऐं जेके ॿिया मोतबर उस्ताद जेके इल्मु ॾियनि पिया, उन्हनि जी हिफ़ाज़त करण बि तव्हां ऐं असां ते फ़र्ज़ु आहे। ऐं सिंधी क़ौम खे इन फ़र्ज़ खे निभाइणो पवंदो। तव्हां आवाज़ु उथारियो, उस्ताद अला रखियो नंदवाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर कयो, ऐं जेके ॿिया उस्ताद आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ जी बि घुर कयो। हाणे ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।